बीजे वली अहद शेख मोहम्मद ज़ैन बिन नाहयान सां टेलीफोनिक राब्तो ईद जूं मुबारकूं ॾिनियूं। वज़ीर आज़म तरफ़ां गॾियल अरब इमारात जे अवाम तोड़े अमन ऐं ख़ुशहाली लाइ नेक तमन्नाउनि जो इज़हार। ॿिन्ही मुल्कनि में सहकार ते ॿधल लाॻापा वधीक मज़बूत बणाइण जो आज़म। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अबूज़ाबी जे वली अहद खे पाकिस्तान जे दौरे जी दावत ॾींदे चयो त गॾियल मफ़ादनि में वापार, सीड़पकारी ऐं मुआशी ताउन वधाइण जा ख़्वाहिशमंद आहियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो ईद जे ॿिए ॾींहं ते सदर आरिफ अलवी, सियासी इतिहादी दोस्तनि, सर्विसिस चीफ्स ऐं वज़ीर आज़म आज़ाद कश्मीर खे बि टेलीफोन करे ईद जूं मुबारकूं, मुल्की तरक़ी लाइ गॾिजी कमु करण जे अज़्म जो इज़हार। स्टेट बैंक जो गवर्नर केरु थींदो, मुख़्तलिफ़ नालनि ते गौर। रज़ा बाक़िर जी मुलाज़मत जो मुदो पूरो थियण बाद स्टेट बैंक जे गवर्नर लाइ मुख़्तलिफ़ नाला गर्दिश करण लॻा। एशियन डेवलपमेंट बैंक जे एग्ज़िक्यूटिव डायरेक्टर नूर अहमद जे नाले ते गौर। HPL जे सदर मोहम्मद औरंगज़ेब जो नालो बि गवर्नर लाइ गौर हेठि। नाणे वारे वज़ीर मिफ्ता इस्माइल जो चवणु आहे त नए गवर्नर जी मुक़ररी ताईं उहिदो सीनियर डिप्टी गवर्नर मुर्तज़ा सैयद संभालींदो। के इलेक्ट्रिक हुकूमती हुकुम ते अमल न कयो। ईद जे ॿिए ॾींहुं मुख़्तलिफ़ इलाइक़नि जी बिजली बंदि। लियारी, मवाजकोट, शेरशाह, क्यामाड़ी, बल्दिया टाउन ऐं औरंगी टाउन समेत केतिरनि इलाइक़नि में 2 कलाकनि खां बिजली बंदि। बिजली बंदि हुजण सबबि कारोबार ठप थी वियो। शहरी सख़्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण लॻा। ईद जे ॿिए ॾींहं ते बि घरनि में लज़ीज़ ताम तयारु करे दोस्तनि ऐं मिटनि माइटनि जूं दावतूं करण जो सिलसिलो जारी। शहरियुनि ईद जो ॿियो ॾींहुं भरपूर तरीक़े सां मल्हाइण जो प्लान जोड़े वरितो। किथे सैर सपाटा त किथे दावतूं। ॿार ईद जी ख़र्ची वठण ऐं तफ़रीह मागनि ते घुमण में रुधल। कराची, हैदराबाद, सखर, मीरपुर ख़ासि, नवाबशाह ऐं लाड़काणो समेत नंढनि वॾनि शहरनि में ईद जे ॿिए ॾींहं ते बि मेला। सांगड़ वेझो संगावती तकरार तां झेड़ो, फायरिंग में हिकु ॼणो क़तल। ॻोठ रसूल बख़्श उमराणी में बुगटी ऐं उमराणी बिरादरी में झेड़ो थी पियो। हथियारबंदनि जी फायरिंग में बाबर मुक्ती मारिजी वियो। फ़ैरोज़ बुगटी, दोस्त मोहम्मद ऐं सदोर उमराणी ज़ख़्मी थी पिया। झेड़े बाद धुरियूं मोर्चा बंदि, इलाइक़ो मैदानी जंग बणियल। कराची में नाज़माबाद वेझो पुर मज़ाहमत ते फायरिंग, हिकु ॼणो क़तल। ज़ीशान पार्क वटि पेश आयल वाक़े में उबैद नाले शहरी मारिजी वियो। असद ज़ख़्मी थी पियो। मारिजी वियल शख़्स जो लाश ऐं ज़ख़्मी खे अब्बासी शहीद इस्पताल मुंतक़िल कयो वियो। ईद जे ॿिए ॾींहुं वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सिफ़ारतकारनि, सीनियर ऑफिसर्स ऐं पार्टी कारकुननि सां गॾु जाणी। ईद मिलंदड़नि में चीफ सेक्रेटरी सिंध सुहेल राजपूत, IG सिंध मुश्ताक महर ऐं मुख़्तलिफ़ खातनि जा सेक्रेटरीज़ बि शामिल। बहरेन ऐं तुर्की जा काउंसिल जनरल्स बि वॾे वज़ीर सां ईद मिलिया। वॾे वज़ीर मुराद अली शाह महिमाननि जो आदर भाव कयो। क्वेटा जी कपड़ा मार्केट में बाहि लॻी वई। 100 दुकान सड़ी विया। पश्तूनाबाद में कपड़ा मार्केट खे बाहि लॻण सबबि दुकाननि में पियल सामान सड़ी वियो। रेस्क्यू टीम्स ऐं फायर ब्रिगेड जूं गाॾियूं वाक़े वारे हंधि पहुची वियूं। फायर ब्रिगेड अमलो बाहि विसाइण जे अमल में रुधल। काज़ी अहमद वेझो ॻोठ में बाहि लॻी वई। 8 पोरतनि जा घर सड़ी विया। ॻोठ करीमदाद ख़ासखेली में तालिब, सालह, उम्र ख़ासखेली ऐं ॿियनि जा घर सड़ी विया। घरनि में पियल कणिक समेत समूरो सामान सड़ी ख़ाक थी वियो। मुतासिरीन खुलियल आसमान हेठि वेठल, इख़्तियारनि खे वाहुर ऐं मदद जी अपील। छाछरो वेझो रुठल ज़ाल खे वठण लाइ वियल नौजवान जो साहुरे जे घरां लाशत क़त्ल जो इल्ज़ाम। ॻोठ नाकरायो वासी 22 वरनि जे मोहरम पुट सामण नोहड़े जो लाश मिलियो। नौजवान जे वालिद जो चवणु आहे त पुट ज़ाल खे वठण वियो हो, खेसि साहुरनि क़त्ल कयो आहे। इंसाफ़ कयो वञे। पुलिस मूजिबि नौजवान जे साहुरनि जो चवणु आहे त हुन आपघात कयो आहे, असां क़त्ल नाहे कयो। नवाब वली मोहम्मद वाही पांदी ऐं मांझंद में हादसा, 2 ॼणा फौत, 21 ॼणा ज़ख़्मी। नवाब वली मोहम्मद में कार जी टक्कर सबबि पीरसन लखा ॾिनो फौत थी वियो। शहरियुनि कार ड्राइवर खे पकड़े वरितो। गोरख हिल वटि हादसे में फुलजी वासी फरहान डाविच फौत थी वियो।
मुजाहिद अबड़ो ज़ख़्मी मांझंद वेझो अंब ॻोठ वटि कलंदर जे पांधीअड़नि जी वैन कल्टी थी पई औरतुनि ऐं ॿारनि समेत 15 ॼणा ज़ख़्मी खासाई मोड़ वटि बौलान केरी हादसे जो शिकार थी ज़ैनब ऐं अफ़ज़ल समेत 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया अस्पताल मुंतक़िल। ऐं वॾे वज़ीर मुराद अली शाह पारां खाणोट हादसे ते ॾुख जो इज़हार DC ॼाम शोरो खे ज़ख़्मियुनि खे सहूलतूं फ़राहम करण जी हिदायत संदसि चवणु आहे त शहरी तकलीफ़ुनि खां बचण लाइ हाईवेज़ ते एहतियात सां ड्राइव कनि। अस्सलामु अलैकुम टाइम न्यूज़ में अव्हांखे भली कार ऐं सभिनी ॾिसंदड़नि खे ईद जे ॿिए ॾींहं जूं मुबारकूं हुजनि। मां आहियां हमीर शेख। हेडलाइन्स वां ॾिठियूं वापसि अचूं था हिन ब्रेक खां।